मुहम्मद वालिही वअस्हाबिही अजमईन। हम्दई सलात का बाद वाजिबुल एहतराम सामीन किराम, खुसूसन सदर महफिल, ज़ीनत महफिल, पीर तरीक़त, ताबिए शरीयत हज़रत हाफिज वक़ारी साहिबजादा मखदूम खलीक़ुज़्ज़मान साहब दामत बरकातुहुल क़ुद्सिया, अर्जुल अज़ीज़ शख्सियत, सरमाए अहले सुन्नत, ख़तीब इमाम मस्जिद हाज़ा हज़रत अल्लामा व मौलाना प्रोफेसर नज़र हुसैन हबीबी साहब ज़ीद मजदूहू ऐं मस्जिद शरीफ में वेठल सभई मुअज़्ज़ज़ मोहतरम मुकर्रम सामीन किराम, अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। तवाजे सामू अल्लाह पाक जल जलालुहू व मन वालुहू व ज़बरहानुहू जे पाक कलाम कुरान मजीद फुरक़ान हमीद जी बिन जगहन तां बाआयतूं तव्हांजे सामूं तिलावत कयूं आहिनि। कुरान पाक जे उन्हनि बरकत वारनि आयतुनि जे रोशनियुनि में अॼोको ही प्रोग्राम जे साईं तव्हांखे ॿुधायो, जश्न मौलूद काबा, मौलाए कायनात, मुश्किल कुशा, अलीयुल मुर्तज़ा, हैदर कर्रार, हज़रत शेर खुदा करमल्लाहु ताला वजहुल करीम, जिन जी विलादत बासआदत जी ख़ुशीअ में ई प्रोग्राम मुनाकिद कयो वियो आहे। दोस्तो अज़ीज़ो, कंहिं बि पाक रूह जो हिन दुनिया ते अचणु, उनजी हिन दुनिया ते तशरीफ़ आवरी बाइसे बरकत हूंदी आहे। अल्लाह करीम जी ज़ात बाबरकात कुरान पाक में बिन नबीयन हज़रत ईसा अला नबीना अलैहिस्सलाम ऐं हज़रत यहया अलैहिस्सलाम जे लाइ इरशाद फरमायो। ईसा अलैहिस्सलाम पाण फरमायो, वस्सलामु अलैया यौम वुलिदतु व यौम अमूतु व यौम उबअसु हय्या। मूं ते उन ॾींहुं सलाम आहे जंहिं ॾींहुं मुंहिंजी विलादत थी, उन ॾींहुं बि सलाम आहे जंहिं ॾींहुं मुंहिंजो विसाल थींदो, उन ॾींहुं बि सलाम आहे जंहिं ॾींहुं आउं पंहिंजी क़ब्र मां उथारियो वेंदुसि। यहया अलैहिस्सलाम जे लाइ अल्लाह सी फरमायो, सलामुन अलैहि यौम वुलिद व यौम यमूत व यौम युबअसु हय्या। यहया अलैहिस्सलाम ते सलाम आहे जो जंहिं ॾींहुं उन जी विलादत थी, जंहिं ॾींहुं उन जो विसाल थींदो ऐं जंहिं ॾींहुं पंहिंजी क़ब्र मां उथारियो वेंदो। उलमाए तफ़सीर इन आयत करीमा जी रोशनीअ में लिखियो आहे त गर्चे अल्लाह करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे नबीअनि खे इहो सलाम जो ख़िताब फरमायो आहे, पर हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जी उम्मत में उहे पाक हस्तियूं जिन खे अल्लाह करीम जी ज़ात बाबरकात मक़ामी फ़ज़ीलत अता फरमायो आहे, रब करीम जी ज़ात बाबरकात उन्हनि ते बि इहो सलाम मोकिलियो आहे। ऐं इन में ईअं कोन्हे को त का महाद अल्लाह नबीअनि सां बराबरी थी पवंदी या नबीअनि सां को उन्हनि जो शान मिली पवंदो, ईअं न आहे। असां पाण ई कुरान पाक में हुकुम आहे, इज़ा हुय्यितुम बितहियतिन फहय्यू बिअहसन मिनहा औ रुद्दूहा। जॾहिं तव्हांखे सलाम कयो वञे, तहिया माना तव्हांखे सलाम कयो वञे, त तव्हां उन जो जवाब उन खां अहसन तरीक़े सां ॾियो
या जहिड़ो तव्हांखे सलाम कयो वञे ओहिड़ो जवाब ॾियो। मतिलब इहो आहे त असां चवंदा आहियूं अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू, यानी तव्हांजे मथां सलामती हुजे। ऐं हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो आहे, हदीस पाक आहे बुखारी शरीफ जी, अफ़शुस सलाम तुस्लमू औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जे महबूब फरमायो तव्हां सलाम खे फैलायो, अल्लाह करीम तव्हांखे सलामतियूं अता फरमाईंदो। माना तव्हां सलाम फहिराईंदव त तव्हांखे सलामती अता कई वेंदी। ऐं महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं मेराज वारी रात अल्लाह करीम जी ज़ात बाबरकात जे दीदार में महव हा, ऐं रब करीम जी ज़ात बाबरकात मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे फरमायो, मुंहिंजा महबूब फर्शन खां अर्शन जा सैर करे लामकान ते हिते पहुतो आ, तोहफ़ो कहिड़ो खणी आयो आ, हदियो कहिड़ो खणी आयो आ। महबूबन रब जी बारगाह में अर्ज़ कयो, मौला अहिड़ो तोहफ़ो जेको तो वटि न आहे। अल्लाह सी फरमायो, महबूब मूं वटि हर शइ आ। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ कयो, अत्तहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबात, पंहिंजूं कौली, पंहिंजूं बदनी, पंहिंजूं फ़िअली सभु इबादतूं या अल्लाह तुंहिंजे लाइ। यानी मतिलब इहो आहे इन अत्तहियात जो त आऊं तुंहिंजी बारगाह में इज्ज़ ऐं इनकिसारी जो नमूनो बणिजी आयो आहियां, आजिज़ी ऐं इनकिसारी तोहफ़े तौर खणी आयो आहियां। मौला तूं हर शान जो लाइक़ आहीं, पर आजिज़ी खां, इनकिसारीअ खां, इज्ज़ खां या अल्लाह तूं बेपरवाह आ, तूं इन्हनि शयुनि खां पाक आ, ऐं तुंहिंजी दरबार में इज्ज़ निवड़त इनकिसारी खणी आयो आहियां। त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, अस्सलामु अलैका अय्युहन नबी, ऐं सोना नबी तो ते सलाम। रब जे महबूब रब जी दरबार में अर्ज़ कयो, मौला मूंखे तो सलाम मोकिलियो, पर आऊं पंहिंजी उम्मत पोइ ते छॾे आयो आहियां। त अल्लाह करीम जी ज़ात बाबरकात जे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इहो अर्ज़ कयो, मौला ईअं हुजणु खपे, अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन, सलाम असां ते हुजे ऐं नेक माननि ते हुजे। खुदा जी ज़ात बाबरकात जो कसम आहे, ऐं उन्हनि नेक माननि जी फ़हरिस्त जिन जे लाइ महबूब रब करीम जी बारगाह में अर्ज़ कयो, या अल्लाह मुंहिंजी उम्मत ते बि सलाम मोकिल। रब फरमायो, अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन, तव्हां ते बि सलाम आहे त मुंहिंजे नेक बाननि ते, सालिह बाननि ते, बरगज़ीदा बाननि ते बि सलाम आहे। त खुदा जी ज़ात बाबरकात जो कसम आहे, हज़रत नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जे उम्मत जा सभु वली, गौस हुजनि, कुतुब हुजनि, अब्दाल हुजनि, उन्हनि जी सलाहियत, उन्हनि जे सालिह आमाल, उन्हनि जूं नेकियूं कारगर आहिनि, उन्हनि खे विलायत ॾिनी वई आहे, उहे विलायत जा साहिब आहिनि। को गौस, को कुतुब, को अब्दाल, को कहिड़े कलर जेको आहे लक़ब ते आहे, को कहिड़े मक़ाम ते, को कहिड़े मर्तबे ते, पर जंहिं शख़्सियत जो अॼु असां ई तव्हां ॾियारो मल्हायूं पिया, उहो इमामुल औलिया आहे, मौलाए काइनात आहे। अल क़ुरान मालियन वालियुम अल क़ुरान, क़ुरान अली सां गॾु आहे, अली क़ुरान सां गॾु आहे। ईअं नथो थी सघे त उन शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो मक़ाम, उन शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी फज़ीलत, उन शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जा कमाल, उन जो मर्तबो रब करीम जी ज़ात बाबरकात क़ुरान पाक में न बयान फरमायो हुजे। क़तअन ईअं मुमकिन कोन्हे को असां मुंड खां ई पढ़ंदा आहियूं, अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीह हुदल लिल मुत्तक़ीन, अलिफ लाम मीम हरूफ मुक़त्तआत, इन्हनि जी माना अल्लाह ही अल्लाह जो रसूल जाने। ही उहो किताब आहे जंहिंमें शक जी गुंजाइश कान्हे, इहो मुत्तक़िन जे लाइ हिदायत आहे। ऐं मुत्तक़िन जी फ़हरिस्त में जेकॾहिं सरे फ़हरिस्त का हस्ती आहे त उन जो नालो हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे। क़ुरान हकीम जूं जेके आयतूं मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कयूं, उन्हनि जो तर्जुमो तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयां। मुहब्बत शौक़ ज़ौक़ सां हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में
निदाइया दुरूद सलाम मूसा गजी पढ़ंदा सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों अज़ीज़ों मुसलमान भाइयों, अल्लाह पाक जल्ल शानु जी ज़ात बाबरकात कलामे पाक में इरशाद फरमायो अल्लज़ीना युनफ़िक़ूना अम्वालहुम बिल्लैलि वन्नहार सिर्रन व अलानियतन फलहुम अज्रुहुम इंदा रब्बिहिम वला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। कुरान हकीम जी इन आयत करीमा जो तर्जुमो शानी नुज़ूल तवाजी खिदमत में अर्ज़ कया पर अज हजरत अली अल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जी विलादत बासादत जी राता जश्न मौलूद काबा अली अल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जे विलादत जी राता तारीख में हदीस में सीरत में आलिमल बुजुर्गन लिखो वा महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जी विलादत का अग में मक्के पाक में एकड़ो मशहूरी मारूफ वाक़ो पेश आयो हो जै वाक़े के वाक़ियतुल फील या वाक़े असहाबे फील चयो वेंदो आहे। तारीख़ में अरब में ओ उन वाक़े जे करे हिजरी साल खां अॻु में जेकॾहिं के वाक़े के शुमार कयो वेंदो हो त इहो चयो वेंदो हो त आमुल फील खां माना उन हाथनि वारे साल खां हेतिरा साल अॻु में या उन वाक़े वारे साल खां हेतिरा साल बाद में ही वाक़ो पेश आयो ऐं उहो वाक़े असहाबे फील कुरान पाक में अल्लाह ताला फरमायो आहे अलम तर कैफ फअल रब्बुका बि असहाबिल फील अलम यजअल कैदहुम फी तदलील व अरसल अलैहिम तैरन अबाबील तरमीहिम बिहिजारतिन मिन सिज्जील फजअलहुम कअस्फिन मअकूल। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के फरमायो महबूब छा तो न ॾिठो त तुंहिंजे रब उन हाथनि वारनि सां छा कयो। ओ अब्रहा बादशाह जे काबतुल्लाह के शहीद करण जो इरादो कयो हो त काबे के शहीद कया लश्कर उन जो हाथन जो उन वट मौजूद हो जिथे बि काट कंदो हो त हाथन जो लश्कर पाण सां गॾु खणी वेंदो हो। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत खां अॻु में हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो ॾाॾो हज़रत सय्यदुना अब्दुल मुत्तलिब रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ज़ात बाबरकात काबतुल्लाह शरीफ जा खिदमतगार रहा। काबतुल्लाह शरीफ जी चाबी खिदमत सफ़ाई उन्हनि जे हवाले हुई। हज़रत अब्दुल मुत्तलिब जा 200 उठ उन अब्रहे पंहिंजे जेको आदो ढक में हणी पंहिंजे उन्हनि ते कब्ज़ो करे छॾियो आहे। हज़रत अब्दुल मुत्तलिब पंहिंजा उठ छॾाइण जे लाइ उन अब्रहे ॾे वियो आहे। अब्रहो चए थो अब्दुल मुत्तलिब तूं हा ॾिसण में ॾाढो रोबदार माण्हू थो लॻी मूं वटि भला ॾे ख़बर कीअं आयो आहे किसी 200 उठ तुंहिंजा माण्हू मुंहिंजा काए आया आहिनि 200 उठ मूंखे ॾे त मां वापसि वञा। ओ अब्रहो हेठां खां मथे के
हजरत अब्दुल मुत्तलिब के दसन लगो तोखे काबे जी परवाह काने का तोखे पंहिंजे उठण जी परवाह। हजरत अब्दुल मुत्तलिब चवे तो त मां मालिक आया उठण जो, काबे जो मालिक मान आया, मां काबे जो खिदमतगार ही खिदमत गुजार आया, काबे जो मालिक मुझो आकमुल हाकिमीन रब्बा, मां पंहिंजी मिल्कियत बचाया, मुझो रब पंहिंजी मिल्कियत जी हिफाज़त पाणे कंदो। तो अल्लाह करीम जी ज़ात बाबरकात जो मानू जॾहिं पाण वियो हलियो हो ऐं काबे जे गिलाफ में पकड़े रब खे अर्ज़ कयो हुई मौला पंहिंजे घर खे बचा, पंहिंजे घर जी हिफ़ाज़त फरमा। रब करीम जी ज़ात बाबरकात जो मानू उन हाथियुनि जे लश्कर जे साम्हूं बीह रहियो आहे। उन्हनि हाथियुनि में हिकिड़ो नालो महमूद नाले हिकिड़ो हाथी हो जेको सभिनी हाथियुनि जो सरबराह हो, पर जंहिंजो हज़रत अब्दुल मुत्तलिब उन जे साम्हूं आयो आहे उन पंहिंजा गोॾा खणी जेको आहे खोलिया अब्दुल मुत्तलिब जे साम्हूं उहो बिल्कुलु लाजवाब थी वियो आहे। माण्हू उनखे उथारनि था उहो उथे कोन थो। वजह कहिड़ी ही जेका उलमाए सीरत लिखी आहे उन महमूद नाले हाथीअ खे अब्दुल मुत्तलिब जी पेशानीअ में मुंहिंजे प्यारे महबूब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो नूर नज़र आयो हो जंहिंजे अदब जे करे हू बीह रहियो हो। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात पंहिंजे घर काबे जी हिफ़ाज़त फरमाई। उन आमुल फील माना जंहिं साल उहो फील वारो वाक़ियो पेश आयो, हाथन वारो वाक़ियो पेश आयो ऐं अल्लाह करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे घर बैतुल्लाह शरीफ जी हिफ़ाज़त फरमाई। उन आमुल फील खां 30 साल पोइ हज़रत अली उल मुर्तज़ा जी विलादत थी आहे। अल्लाह ताला कुरान पाक में फरमाइंदो आहे इन्ना अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकम व हुदल लिल आलमीन। ज़मीन जे तख्ते ते पहिरियों पहिरियों घर वुदिअ लिन्नास जेको माण्हुनि जे लाइ बणायो वियो, कंहिंजी रहाट जे लाइ न, कंहिंजे रहण जे लाइ आराम जे लाइ न, बल्कि माण्हुनि जे लाइ इन लाइ बणायो वियो त माण्हू उन ॾे मुतवजे थी, उन ॾे मुंहुं करे उनखे उन ॾे रुख करे उनखे पंहिंजो क़िबलो काबो तसवुर करे उन ॾे मुंहुं करे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जो तवज्जो रखी रब करीम जी ज़ात बाबरकात जी इबादत कर। अल्लाह ताला फरमाए तो पहिरियों पहिरियों घर उहो मुंहिंजो घर बैतुल्लाह आहे वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत जेको मके पाक में आहे मुबारकम व हुदल लिल आलमीन बरकत वारो बि आहे ऐं सभिनी जहाननि जे लाइ हिदायत वारो बि आहे। मुंहिंजा दोस्त दीन मुस्लमान भाउ तारीख़ में ॿ माण्हू अहिड़ा आया आहिनि अहिड़नि जो नालो अचे थो जिन जी विलादत उन काबतुल्लाह जे अंदरि थी आहे। हिकिड़ो हकीम बिन हिज़ाम आहे, ॿियो हज़रत अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे। पर जेका फज़ीलत शेर ख़ुदा के हासिल थी छो त हज़रत शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिंजे पेट में आहे उन जो नालो फातिमा बिनते असद आहे ऐं उहा फातिमा बिनते असद उहा औरत आहे जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पाले थी, जंहिंखे अल्लाह जो हबीब पंहिंजी माउ करे महबूब उनखे मञींदो आहे। तंहिंजे करे असां चवंदा आहियूं कसेरा मयसर नशुद ई सादत कसेरा मयसर नशुद ई सादत बकाबा विलादत बमस्जिद शहादत। कंहिंखे बि अहिड़ी शहादत न मिली हूंदी। हकीम बिन हिज़ाम जी विलादत काबे में थे पर उन जी शहादत मस्जिद में न थी हूंदी। कसेरा मयसर नशुद ई सादत बकाबा विलादत बमस्जिद शहादत। तो सुभान अल्लाह। अली जो रुगो इहो ही एजाज ना है जो काबे में जमे। माण्हू चवंदा आहिनि बाबा काबे में 360 बुत हा, काबे में जमा
जमण का फजीलत काने का, काबे में जमण को दर्जो कोने को। ओ मौजा दो सदी न मुसलमान बा 360 बुत भले काबे में हुजन, पर ही काबे में जमण वारो को आम माण्हू ना है। ही वक्त जो मुजादा हैदर करारा ही मुश्किल कुशा अलीउल मुर्तदा वा। जेकॾहिं अली जी विलादत काबे में थी आ, भले 360 बुत काबे में अंदर हुजन, हिकिड़ो बि अहिड़ो को किताब ॾेखारियो जंहिंमें ईअं हुजे त हज़रत अली से उन्हनि बुतनि ॾे को निहारियो हुजे। जाओ काबे में आ 360 बुत भले हुजनि, पर अली अखियूं खोले ई कोन। माउ परेशान आ, पीउ परेशान आ, बचड़ो आ अखियूं नथो खोले। हकीमन तबीबन नजूमिन ॾे वठी विया। अबा ॾिसो ई बचड़ो जाओ आ, अखियूं अलाए न जूं ख़राब अलाए छा, नज़र करे कोन थो, अखियूं खोले कोन थो। अलाए माग अल्लाह ईअं मता हुजे त मादरज़ादी बीनाई न हुजे। ॾिसी चेकअप करे ॿुधायो। हकीम तबीब नुजूमी नब्ज़ ॾिसी चवनि था ज़ाहिरी तरह का बीमारी नज़र कान थी अचे, पर ही अखियूं खोले अलाए छो कोन थो। फातिमा बिनते असद खे इंतज़ार आहे त मुंहिंजो मोहम्मद अरबी अचे त मुस्तफ़ा खे ॾेखारियां। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात मां बरकात मां हर निकत रहा। कंहिं सफ़र ते, कंहिं तिजारत ते, कंहिं कमकार सां महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम कुछ ॾींहंनि खां पोइ मोटी आया। फातिमा बिनते असद चवे थी मुंहिंजो बच्चो अखियूं नथो खोले। कपिड़े में वेड़े हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ॾे खणी आई आहे। मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम ॿुधा, मुंहिंजा बचड़ा तूं भला हिसाब लगा, तूं भला मुंहिंजे इन बचड़े खे का दुआ कर, को जेको आहे महबूब मुंहिंजे इन बचड़े खे का दवा कर। ॾिस अलाए छा आहे, हकीमन तबीबन खे त ॻाल्हि सम्झ में कान थी अचे। मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मुस्कुराए फरमाइनि था चाची ओ मुंहिंजी अम्मा, ओ मुंहिंजी अम्मा फातिमा, इहो बचड़ो मूंखे ॾे। हज़रत अलीउल मुर्तज़ा खे मुस्तफ़ा खणनि था। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात मां बरकात चेहरे तां जीअं जो कपिड़ो हटाइनि था, अली सी पंहिंजूं अखियूं खोले मुस्तफ़ा जे चेहरे ॾे निहारे। हबीब नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात मां बरकात जे चेहरे वद्दुहा ॾे निहारे। अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु मुस्कुराए था ॾियनि, अखियूं बि पंहिंजूं खोलीनि था, हबीब जे चेहरे जो दीदार कनि था। मां चवे थी मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम तव्हांखे ॾिसण सां न मुंहिंजे बच्चे अखियूं खोलियूं आहिनि। हकीमन तबीबन खे ॻाल्हि सम्झ में कान पे आई, वजह कहिड़ी आहे, माजरा कहिड़ी आहे। हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था अम्मा तुंहिंजो बच्चो दिलियों इरादो करे आयो हो, जेसि ताईं मुस्तफ़ा जो चेहरो न ईंदो तेसि ताईं अली पंहिंजूं अखियूं कोन खोलींदो। ऐं अम्मा त ॾिसो वेठी न त महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अञा पेट में हा। अलीउल मुर्तज़ा हज़रत अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजी अम्मा जे पेट में हा। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अबू तालिब जे घर वञनि, अम्मा साण वेठी हुजे, इन हालत में बि जॾहिं महबूब ते नज़र पए त उथी बीहे। हज़रत फातिमा बिनते असद जा भाइर चवनि था भाइर अदी मोहम्मद खे तो पालियो वा, नंढो वा उम्र में तो खा, वो तुंहिंजो बच्चो वा। असांखे इहा ॻाल्हि सुठी कान थी लॻे जो हू अचे थो तूं उथी थी बी। फातिमा बिनते असद चवे थी मां उथां कोन थी, मूंखे उथारियो थो वञे। छा थी चई, केरु थो उथारे? कि जॾहिं खां मूंखे उम्मीद थी आहे ही बचड़ो मुंहिंजे पेट में आयो आहे, बस महबूब ईंदो आहे त इहो मूंखे पेट में इशारा कंदो आहे, पेट में मूंखे चवंदो आहे उथ। पाणे कोन उथंदी आहे, मूंखे का ताक़त हूंदी आहे जेका उथारींदी आहे। ईअं कीअं हूंदो भला? पोइ तजुर्बो था कयूं। अमा साइण खे बीबी फातिमा बिनते असद खे रसनि में ॿधऊं। हुन चयो त हाणे भला महबूब खे सॾु था कयूं। भले। हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात मां बरकात खे अर्ज़ कयो वियो, अल्लाह जा हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात मां बरकात तशरीफ़ वठी आया।
जिया जो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम दाखिल थन था हजरत फातिमा बिनते असद उठे थी वे रस्सियों छिजो थियूं वञन वे रस्सियों कटजो थियूं वञन हजरत फातिमा बिनते असद मुस्तफा करीम जे इस्तक़बाल जे ला अदब ऐं एहतराम जे ला उथी थी भी त वेठी मुंहिंजा भाइरो हाणे त तव्हांखे यकीन आयो त मां पाण कोन उथंदी आहियां मुंहिंजो बच्चो मूंखे उथण ते मजबूर कंदो आहे यानी ही नंढपण खां ई अलीअ जो आदा त मां मुस्तफा जो आहियां इन नंढपण खां ई अलीअ जो इरादो आहे त मां हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जो साल ॾेढ अञा उम्र मसवा त महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हजरत अबू तालिब खे चवनि था चाचा जे करे कावल न लगे तो हिकिड़ो अर्ज़ कयां पाण फरमाइनि था त चओ कहिड़ो कहिड़ो अर्ज़ आहे कहिड़ो हुकुम आहे चाचा अर्ज़ ही आहे त तव्हांजो बच्चो अली इहो मूंखे ॾियो त अलीअ खे मां पालियां मुंहिंजे मथां तव्हांजा वला एहसान वला थोरा वॾियूं महिरबानियूं तव्हांखे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात ॿी औलाद ॾिनी आहे अली साईं खे मां पालियां त जीअं तव्हांजे मथां वज़न बि हल्को थिए तव्हांजा जेके एहसान आहिनि थोरा आहिनि उहे बि जेको आहे मां कुझु लाहिण जी कोशिशि कयां चाचा अली मूंखे ॾियो त मां पालियां ख़ुदा जी ज़ात बाबरकात जो कसम आहे हज़रत नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात उन साल ॾेढ जी उमिरि खां हज़रत अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे महबूब पाण खां पालीन पोइ कंहिं मोहबत वारे चयो आहे शेर खुदा न बनता तो बनता भी और क्या शेर खुदा न बनता तो बनता भी और क्या बचपन से ही था पाला मेरे रसूल का बचपन से ही था पाला हुआ मेरे रसूल का होता अगर जमीन पर साया रसूल का करते हैं एहतराम हम जनाजे का इसलिए करते हैं एहतराम हम जनाजे का इसलिए वो जा रहा है देखने वो जा रहा है देखने चेहरा रसूल का होता अगर जमीन पर ये अज़ल खाई इंतखाबा अली शेर खुदावा अली उल मुर्तज़ा मुश्किल कुशावा अली हैदर कर्रारा खुदा जी ज़ात बाबरकात जो कसम जे मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंखे पाले त वाकई वो शेर खुदा न थे त ॿियो छा थे तो सुभान अल्लाह हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जो खानदान महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सियादत अल्लाह जे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो नस्ल क़यामत ताईं आहे तो सुभान अल्लाह सैयद चाहे बुखारिया जीलानिया काज़मिया कहिड़ी बि उनजी नुखवा लकियारिया राशिदिया कहिड़ी बि उनजी नुखवा हसनिया हुसैनिया या नजीब तरफ़ैना मन हसनी बि आहे त हुसैनी बि आहे यानी कहिड़ी बि उनखे नुख मिली आहे पर असुल उन्हनि सैयदनि जो बानी हज़रत अली उल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात पाण इन्ना आतैना कल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर इन शानिअका हुवल अबतर हबीब असां तोखे कौसर ॾिनो कौसर जी माना कसरत औलाद हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो साहबजादो हज़रत सैयदना कासिम रज़ी अल्लाह ताला अन्हु व अलैहिस्सलाम महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो बचड़ो जॾहिं हिन जहान मां बुरको मटाए थो काफ़िर चवनि था मके जा त महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो नस्ल कोन
हलंदो। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात के रब तो फरमाए मौजा सोना महबूब तोखे घबराइण जी जरूरत काने का, तोखे इन्हनि जे तानन मैणन जी जेको आहे परवाह काने का। कानून कायदा ठाहिण वारो मां आहियां, पर पंहिंजी कुदरत जो इज़हार करण वारो बि मां आहियां। मुंहिंजा प्यारा महबूब तुंहिंजो नस्ल क़यामत ताईं हलंदो। फातिमा हिय बिदातुम मिन्नी, फातिमा मुंहिंजे जिस्म जो टुकड़ो आहे, तुंहिंजे जिस्म जो जेको टुकड़ो फातिमत ज़हरा वा उन जो निकाह अलीउल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु सां के दुनियावी मसलहत जे करे न, महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी पंहिंजी रज़ा घर ते हुजे, अलीउल मुर्तज़ा जी रज़ा घर ते हुजे, फातिमत ज़हरा जी रज़ा घर ते हुजे। पर हकीकत में वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुव इल्ला वहयु यूहा, नबी पंहिंजे ख्वाहिश जे मुताबिक़ ख्वाहिश सां कोन ॻाल्हाईंदो आहे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फ़ैसिलो ॾियण जे लाइ वहीअ जो इंतज़ार कंदो आहे। हीउ अल्लाह जो महबूब आहे, नबी आहे, रसूल आहे, जे ॻाल्हाए वहीअ खां सवा कोन थो त पंहिंजी न्याणीअ जो निकाह वहीअ खां सवा कीअं कंदो। अल्लाह पाक जे हुक्म सां नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु सां सैयदा तय्यबा ताहिरा आबिदा ज़ाहिदा खातून जन्नत बीबी फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा, बीबी फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो निकाह हज़रत अली सही सां महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे हुक्म सां करायो आहे। तो मुंहिंजा दोस्त दीद मुस्लमान भा ईअं सम्झो त अलीउल मुर्तज़ा ज़रियो आहे मुस्तफ़ा करीम जे ख़ानदान खे अॻिते पहुचाइण जो, नस्ल के अगते हलाइण जो। तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का, तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का, तू है ऐने नूर तेरा सबे घराना नूर का, तू है ऐने नूर तेरा सबे घराना नूर का, तू है ऐने नूर तेरा सबे घराना नूर का। तो सुभान अल्लाह। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जो ख़ानदान जंहिंमां हले उनजो नालो अली आहे, उनजो नालो हैदर करार आहे। मुंहिंजा दोस्त सदीद मुस्लमान भा जंहिंजी विलादत थिए काबे में, जंहिंजी विलादत खां पोइ अखि खुले मुस्तफ़ा जे दीदार सां हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे विलादत खां अॻु में महबूब जे अदब ऐं हया में, महबूब जी ताज़ीम में उथी बि है ओ अलीउल मुर्तज़ा जंहिंजे लाइ महबूब फरमा अन मदीनतुल इल्म व अलीयुम बाबुहा, मां इल्म जो शहर आहियां त अली उनजो दरवाज़ो। अलीउल मुर्तज़ा के जेकॾहिं तूं इस्लामी तारीख़ मां कढी छॾी त पोइ इस्लामी तारीख़ ख़ाली आहे। इस्लामी तारीख़ जो ईअं सम्झो त बाब दरवाज़ो जंहिंमां इस्लाम में दाख़िल थिजे वो अलीउल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात आहे। मुजादा सिलसिलो कहिड़ो बि हुजे, क़ादरी आहे, चिश्ती आहे, सोरवर्दी आहे, उन्हनि खे बि निगाह मौलाए कायनात अलीउल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी पहुचे, अली जंहिं ते ठप्पो लॻाए उनखे ई विलायत मिलंदी आहे। मंज़र फिज़ाए दहर में सारा अली का है, मंज़र फिज़ाए दहर में सारा हुजूर
करीम अलैहिस्सलाम फरमाइंदा ज़िक्र अली जिन इबादतुन, अली जो ज़िक्र करन इबादत आ। नबी करीम अलैहिस्सलाम फरमाइंदा अन नज़रु इला वजह अली जिन इबादतुन, अली अल मुर्तज़ा जे चेहरे दे दिसण बि इबादत आ। मंज़र फिज़ाए दहर में सारा अली का है मंजर, फिज़ाए दहर में सारा अली का है मंजर, फिज़ाए दहर में सारा अली का है। जिस्म देखता हूँ नजारा अली का है, जैसे देखता हूँ नजारा। कुछ माण्हुनि खे वरी अली से जो शान हज़म न थींदो आहे। अली से जे लाइ चवंदा आहिनि तव्हां हीअं छो था चओ, हीअं छो था चओ, हीअं छो था चओ। मां चवां थो अली अल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो बचड़ो सईद शुहदा हजरत इमाम हुसैन अली मकाम जे करबला न मल्हाए हा। त अॼु मस्जिदूं हुजनि हा, अॼु मस्जिदुनि जे मीनारनि मां अज़ाननि जो आवाज़ अचे हा। अली अल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो लख़्ते जिगर पंहिंजी कुर्बानी ॾेई पंहिंजे नानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जे झंडे खे क़यामत ताईं सरबुलंद करे थो। ओ हुसैन कंहिंजो बच्चो आहे, चओ अलीअ जो। तंहिंजे करे जिस्म देखता हूँ नजारा अली का है, जिस्म देखता हूँ नजारा, जिस्म देखता हूँ नजारा। हस्ती की आबताब हुसैन आसमां जना, ज़हरा का लाल राज दुलारा अली का है, जिस्म देखता हूँ नजारा। मरहब दोनी में है सरे मक्तल पड़ा हुआ, उठने का अब नहीं कि ये मारा, उठने का अब नहीं कि ये मारा। तुम दखल दे रहे हो अकीदत के बाब में, देखो मुआमला ये हमारा अली का है, देखो ये मुआमला हमारा अली का है, जिस्म देखता हूँ नजारा। तू क्या है और क्या ये तेरे इल्म की बसात, तुझ पर करम नसीर ये सारा अली का है, तुझ पर करम ये सारा नसीर अली का है। मंजर फिज़ाए दहर में सारा अली का है, जिस्म देखता हूँ नजारा। केर शेर खुदा
केर अलीउल मुर्तज़ा, केर हैदर कर्रार। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात हिजरत पिया फरमाइन, मक्को छड़े अल्लाह जा हबीब मदीने वञनि पिया। सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात पोइते आ। अलीउल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु पोइते आ। हबीब अकरम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे पाण सां गॾु खयो आ। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो हमसफ़र बणियो आ, साथी बणियो आ। शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात खे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी चादर ॾेई पंहिंजे बिस्तरे ते सुम्हारनि था। अली अमानतूं ॾेई अचिजां, तो सुभान अल्लाह। अमानतूं ॾेई मदीने पाक अचिजां। अली सी महबूब जे बिस्तरे ते सुतो। हेॾे फर्श ते इहो मामिलो आहे, अर्श ते अल्लाह जिब्रील ऐं मीकाइल सां मुकालमो फरमायो। जिब्रील मीकाइल लब्बैक या रब्बे जलील, तव्हांजो पाण में रिश्तो छा आहे? असीं ॿई पाण में भाइर आहियूं। जिब्रील तूं मीकाइल जो भाउ हाओ, मीकाइल तूं जिब्रील जो भाउ हाओ। जिब्रील जी मीकाइल खे पंहिंजी ज़िंदगी जा भला 2-3 साल ॾे, पंहिंजी उम्र जा के 2-3 साल ॾे। या अल्लाह भाई पी आहे पर पंहिंजी उम्र जा साल कोन ॾींदोमांसि। मीकाइल जिब्रील खे तूं भला पंहिंजी ज़िंदगी जा उम्र जा 2-3 साल ॾे। या अल्लाह भाई पी आहे, भाउ आहे मुंहिंजो, पर पंहिंजी उम्र कोन ॾींदुसि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, फरिश्तो तव्हां खां मां पुछा कई हुई, व इज़ क़ाल रब्बुका लिल मलाइका इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा। मां पंहिंजो जानशीन खलीफो ज़मीन ते पैदा थो कयां, बणायां थो इंसान खे पंहिंजो खलीफो। तव्हां चयो हो अतजालु फीहा मन युफ़्सिदु फीहा व यस्फिकु दिमा व नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक क़ाल इन्नी अअलमु मा ला तालमून। या अल्लाह तो अहिड़े खे खलीफ़ो नाइब जानशीन थो बणाई जेको वञी खूनरेज़ी कंदो, विढ़ंदो, झगड़ा कंदो, तस्बीह तहमीद पाकाई इबादत असीं तुंहिंजी कयूं था। अल्लाह ताला फरमाए थो पर फ़र्क़ु ॾिसो, मां रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हांखे चयो हो जेको मां ॼाणां थो तव्हां नथा ॼाणो, जेको मूं वटेल मां उहो तव्हां वटेल मूं कोन्हे को। तव्हांजी नज़र हुई खूनरेज़ी ॾे, झेड़े ॾे, झगड़े ॾे, पर मुंहिंजी नज़र हुई हेॾे फर्श ॾे नज़र कयो, अॼु मके जी सरज़मीन ॾे नज़र कयो। पाहा जो ताज पाए मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मके खां निकिरे थो। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे मौत वारे बिस्तरे ते अलीउल मुर्तज़ा के सुम्हारनि था। छो त महबूब जे बिस्तरे ते हिजरत वारी राति सुम्हणु ऐं चादर पाए सुम्हणु, इहो इन ॾे इशारो हो त मके जा काफ़र अचनि, उहे ॾिसनि त मां सुतो पियो आहे, अलाह जो नबी सुतो पियो आहे, महबूब आरामी आहे। पर जेकॾहिं उहे हमिलो कंदा त उन ते ई कंदा जंहिंखे चादर पाती पई आहे। ख़बर कान्हे चादर जे अंदरि केरु आहे। अलीअ खां पुछा कई हुई, शाह मरदा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फ़िकार। 22-23 सालन जो नौजवान हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु शादी कान कई आहे। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे बिस्तरे ते सुम्हारियो आहे। रब करीम मुकालमो फरमा, जिब्रील मीकाइल ॾिसो तव्हांजी बि भाई पी आहे, हेॾे महबूब जी अलीअ सां बि भाई पी आहे, पर अली पंहिंजी भाई पी निभाए पियो। जो मुस्तफ़ा पंहिंजे मौत वारे बिस्तरे ते सुम्हारे पियो त अली खिली सुतो पियो आहे। प्यारा अली भला दे ख़बर तो के ज़िंदगी में कॾहिं भली निंड आई, सुठो आराम तो कॾहिं कयो। अली से फरमाए तो हा हिजरत वारी रात। साईं हिजरत वारी रात छो?
पाण फरमाइंदा हिजरत खां मदीने ताईं मुंहिंजो इहो सफ़र में वक़्तु गुज़रियो आहे, पर हिजरत वारी राति मां आराम कयो आहे। मां अली जी निंड आम निंड कान्हे का। मां अली जॾहिं बिस्तरे ते सुम्हण जे लाइ ईंदो आहियां, रब करीम जी ज़ात बाबरकाह जी बारगाह में इस्तिग़फ़ार बि कंदो आहियां, तौबा बि कंदो आहियां, अल्लाह सी खां माफ़ी बि घुरंदो आहियां। त रब करीम जी ज़ात बाबरकाह जी बारगाह में इहो तहियो इरादो करे सुम्हंदो आहियां त निंड जेको आहे सो अन्नौम उख़्तुल मौत, निंड मौत जी भेण आहे। ओ अली तुंहिंजो सुबुह जो अखि लाइ खुलियल आहिनि, सुम्ही त थो पर उथी लाइ न। अली हर राति जॾहिं बिस्तरे ते ईंदो आहे, पंहिंजी आख़िरी निंड करे सोचींदो आहे त सुबुह जो अखि खुलियल आहिनि, पर उन राति मुस्तफ़ा करीम मूंखे चई विया हा, अली अमानतूं ॾेई मदीने अचजा। मां अली चयो, अली अॼु जेका निंड करणी अथई निंड कर, छो त मुस्तफ़ा जी ज़ुबान मां निकिरी वियो आहे, अमानतूं ॾेई मदीने अचजा। अली तो फरमाए त हाणे इज़राइल खे बि इजाज़त कान्हे का जो जेसि ताईं मदीने न पहुचा तेसि ताईं मुंहिंजो रूह बि परवाज़ करे। मां मदीने पहुचंदुसि, उन खां पोइ ई मुंहिंजो रूह परवाज़ थींदो। काफ़रनि जो डपु मूंखे हुई कोन को, उन्हनि जी परवाह ई मूंखे कान हुई, छो त मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मूंखे पंहिंजे बिस्तरे ते सुम्हारे विया हा ऐं हबीब ड्यूटी लॻाई त अमानतूं ॾेई अचजा, अमानतूं ॾेई। साहबी तॾहिं चवंदा न, हदीस जेका आलमनि खां तव्हां ॿुधी आहे, साहबी चवंदासीं पाण में वेठा हूंदासीं, ख़बर पई कीअं पवे त मुनाफ़िक़ केरु आहे, मोमिन केरु आहे, मुनाफ़िक़ केरु आहे ऐं मोमिन केरु आहे। पोइ असां पाण में अली साईं जो ज़िक्र कंदासीं। जेको वेठो रहियो माना वो हैदरी आहे, वेठो रहियो त वो मोमिन आहे, जेको उथी वियो त ईमान उन जे दिल में कोन्हे, कोन जे दिल में निफाक आहे। हजरत अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ज़िक्र निफाक ऐं ईमान जे दरमियान फ़र्क़ु आहे। छो त महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे यार खे परखियो आहे। हिजरत वारी राति महबूब पंहिंजी अमानतूं ॾेई, पाण फरमा अमानतूं ॾेई अचजां, तंहिंजी माना ईअं सम्झजां त असां जेको चवंदा आहियूं हबीब जी हदीस जी रोशनीअ में त ज़िक्र अली अल फ़र्क़ बैनल ईमान वन निफ़ाक़, ईमान ऐं निफ़ाक़ जे दरमियान फ़र्क़ अली मुर्तज़ा जो ज़िक्र वा, शेर ख़ुदा जो ज़िक्र वा। इन जे करे त हबीब अमानतूं ॾिनियूं हुयूं ऐं मुस्तफ़ा फरमायो अला ला ईमान लिमन ला अमानत लहू, अला ला ईमान लिमन ला अमानत लहू। खबरदार जंहिं वटि अमानत जी पासदारी कान्हे का, उन वटि ईमान बि कोन्हे को। अली मुस्तफ़ा जूं अमानतूं दुश्मननि खे ॾेई ईमान खे पंहिंजे सीने में सांढियो आहे। पोइ जंहिंजे दिल में अलीअ जी मोहबत आहे उहो ई पको मोमिन आहे। अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई, दिल ठरी त मदीने वाग वरी पवंदई। अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई, दिल ठरी त मदीने। चओ चओ अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई, दिल ठरी त मदीने वाग, दिल ठरी त मदीने वाग वरी पवंदई। चओ दिल ठरी त मदीने वाग। अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई, दिल ठरी त मदीने वाग वरी पवंदई, दिल ठरी त मदीने वाग वरी पवंदई। तो सुभान अल्लाह। गुलाम नबी महसर रहमतुल्लाह ताला अलैह पाण फरमाइंदा अब्दुल्ला असां वटि बि तूं हलिया, हिते बि हैदर अली अलिया। अब्दुल्ला असां वटि बि तूं हलिया, हिते बि हैदर अली
अलिया असा खा नफरत न कर भलिया हिते बि हैदर अली अलिया असा खा नफरत न कर भलिया हिते बि हैदर सुभान अल्लाह। असा अली जा अली असा जो असा के छो थो सुनी सड़ियो चई पलीत तू दिल ततो पलिया हिते बि हैदर अली अलिया असा सा नफरत न कर भलिया असा हिते बि हैदर अली अलिया असा सा नफरत न कर भलिया हिते बि हैदर अली अलिया चओ हिते बि हैदर गुलाम जिया मां नबीअ जो आया इए महेसर अलीअ जो आया गुलाम जिया मां नबीअ जो आया इए महेसर अलीअ जो आया इहाम गोले लधी गलिया इहाम गोले लधी गलिया हिते बि हैदर अली अलिया चओ चओ हिते बि हैदर अली अलिया असा सा नफरत न कर भलिया हिते बि हैदर खुदा जी ज़ात बाबरकात जो कसम हज़रत अली उल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात उन हिजरत वारी रात मुस्तफ़ा करीम जे उन बिस्तरे ते सुतो आ सुबह जो अमानत उन अली मदीने पाक पहुतो आ बी जेका अली से जी ख़ुसूसियत ये तक कई आए पर इहा बि आहे तो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात मक्को फतह फरमायो आ काबतुल्लाह में बुत लटकन पिया के छित सां त के जेको आदो दरवाज़न सां हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात ओए जेको आदो बुत महबूब पंहिंजे हथ सां पाण भगा हबीब करीम जे हथ में लठ मुबारक आ नबी सी फरमाईंदा वन जा अल हक़ व ज़हक़ल बातिल इन्नल बातिल लकान ज़हूक़ा हक़ आयो बातिल के भजणो आ ऐं नेठ जेको आदो बातिल भजण वारो आ बातिल के हक़ जे साम्हूं टिकण जी मजाल कान हूंदी आ हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा आइना अली अली सही किथे आ हज़रत अली उल मुर्तज़ा शेर खुदा आया हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा अली मुझे कुल्हे ते चढ़ चओ सुभान अल्लाह मुझे कुल्हे ते चढ़ हज़रत अली उल मुर्तज़ा तो कहे यार सुनो है बेदबी आ महबूबा आऊं तव्हां जे कुल्हे ते चढ़ा ईअं न बल्कि मां वेहा थो तव्हां मुंहिंजे कुल्हे ते चढ़ो हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा अली ली मा अल्लाह वक्तुन मुझे ला अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात के अहिड़ा वक्त मुक़र्रर कया जो मुझे मथां नबूवत जो जॾहिं वज़न ऐं मार अचे का जमीन ते अड़ी का शे काने का जेको मुझो वजन बर्दाश्त करे सके प्यारा अली मां मोहम्मद करीम जी ज़ात बाबरकात के फैज़ दिया तो पर मुझे कुल्हे ते चढ़ तमाम मुस्तफ़ा तो के फैज़ दिया अली सही तवे तो न सही बेअदबी थींदी तमाम मुझे कुल्हे ते चढ़ो बाबू फरमाईंदा ठीक आ तुझी हुज्जत पूरी कया थो अल्लाह जे हबीब पंहिंजो आंगूठो मुबारक रखियो अली सही तवे तो या रसूल अल्लाह पंहिंजो वज़न लाहियो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा अली छा थियो किसी वज़न मूंखां बर्दाश्त कोन थो थे हबीब फरमाईंदा अली मुंहिंजी मर्ज़ी आ जिससे चाह दर पे बुला लिया जिससे चाहा अपना बना लिया जिससे चाहा दर पे बुला लिया जिससे चाहा अपना बना लिया ये बड़े करम के हैं फैसले ये बड़े नसीब की बात है ये बड़े करम के हैं फैसले ये बड़े नसीब की बात
चो सुभान अल्लाह। महबूब करीम अलैहिस्सलाम अली के पंहिंजे कुल्हे ते चाढ़ियो आहे। अली साईं जे हथ में लठा, अली साईं बुत भॼे पियो। माण्हू चवंदा न काबे में ॼमण फज़ीलत न आहे, मां चवां थो फज़ीलत अलीअ जे लाइ आहे। अलीअ जे लाइ काबे में ॼमण फज़ीलत आहे। कीअं? छो त सॼी ज़िंदगी सां ताल्लुक़ जुड़ियो पियो आहे। अली ॼमे काबे में थो। मुस्तफ़ा करीम जा ॿिया बि सहाबी हा, पर काबतुल्लाह के फतह करण जे टाइम ते हबीब उनखे कुफर ऐं शिरक खां पाक करण जे लाइ महबूब पाण बि बुत टोड़िया, पर हबीब करीम अलैहिस्सलाम उनखे सॾियो आहे जंहिंजी विलादत काबे में आहे। हबीब फरमाइनि पिया अली मुंहिंजे कुल्हे ते चढ़। हज़रत अली सी महबूब जे कुल्हे ते आहे। हाणे पहिरीं मुस्तफ़ा बुत भॻा, हाणे अली पियो भॼे। सुभान अल्लाह। या अली अंत अखी फि दुनिया वल आखिरह। अली तू मुझो दुनिया आखिरत में भाव आई। अना अली अना मिन अली व अली मिन्नी। अली मुमा आहे, मां अली मां आहियां। हैदर कर्रार शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात, जे जो मुझा दोस्त सदीद मुसलमान भा कोई बुत भगा। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था अली दे खबर माजरा कहिड़ी आहे, अञा कैफियत कहिड़ी आहे। अली सियार थो करे या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। बज़ाहिर त मुंहिंजो मथो ईअं सम्झो त काबतुल्लाह जी छत खे पियो लॻे, बज़ाहिर मुंहिंजा हथ काबतुल्लाह खे लॻनि पिया, पर या रसूल अल्लाह मुंहिंजे हथ जी अॼु इंतिहा कान्हे का। सतई आसमान पार करे मुंहिंजो हथ वञी अर्श खे पहुतो आहे। सोना महबूबा जी जन्नत मुंहिंजे हथ में आहे। जे चाहियां त जन्नती मेवा फल फ्रूट पटे लाहे टोड़े तव्हांखे ॾेई सघां थो। महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात या फज़ीलती मक़ामी मर्तबो अता फरमायो आहे। मुंहिंजा दोस्त दीन मुस्लमान भा ओ अली जेको क़ुरान सां गॾु आहे, जंहिंसां गॾु क़ुरान आहे, ओ शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात, जंहिंजे लाइ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात क़ुरान पाक में फरमायो आहे अल्लज़ीना युनफ़िक़ून अम्वालहुम बिल्लैलि वन्नहारि सिर्रन व अलानियतन फलहुम अजरुहुम इंद रब्बिहिम वला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। नबी से या आयत तिलावत करे ॿुधाई। साहबी चवंदासीं उहो केरु आहे जंहिं ॾींहं जो बि ख़ैरात कई त राति जो बि ख़ैरात कई, जंहिं लिकाए बि ख़ैरात कई त ॾेखारे बि ख़ैरात कई। केरु आयो? नबी सी फरमायो मुंहिंजो अली। साईं कीअं? हुज़ूर सी फरमाईंदा अली अचे तो हुन खां पुछा करियो। हज़रत अली सी आया, बाबू फरमाइनि पिया अली अॼु का ख़ासि ॻाल्हि ॿुधा। न मुंहिंजा साईं अहिड़ी का ॻाल्हि कान्हे, ॿुधाए का ख़ासि ॻाल्हि। क़ुरान पाक जी आयत महबूब तिलावत करे ॿुधाई। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था अली ॿुधा। हज़रत अली साईं तो फरमाए साईं कल टो ॾिहाड़े मां मज़दूरी ते वियुसि, 4 दिरहम मूं कमाया। राति जो घर सुतो पियो आहियां त ग़रीब मिस्कीन मोहताज आयो, ख़ाली कोन मोटायो मांस ॾिनो मांस। वरी ॾींहं जो ॿाहिरि निकितुसि त मुंहिंजे दर ते मूं वटि मूंखे साम्हूं हिकिड़ो फ़क़ीर मिस्कीन मोहताज आयो। हिकिड़ो दिरहम उनखे ॾेई छॾियमि, मोटाए मांस कोन। हिकिड़े खे मां या रसूल अल्लाह साल अहिड़ो बि आयो जंहिंखे मूं लिकाए ॾिनो, जो हिकिड़े हथ सां ॾिनुमि त ॿिए हथ खे बि ख़बर कान पई। पर भरे मजमे में हिकिड़े ग़रीब मिस्कीन सुवाल कयो, मां अली उनखे भरे मजमे में अलल ऐलान तौरु ॾिनो आहे। मां चयो आहे त भले मूंखे ॾिसी ॿिया बि हिन जी मदद कर। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम फरमाईंदा अली फर्श ते वेही तो अमल कयो वा, अर्श तां अल्लाह तुंहिंजे इन अमल जी साराह में क़ुरान जी आयत नाज़िल फरमाई आहे। छो त ॾींदे त हर को ॾींदो, जंहिं वटि हुजे हूंदे त हर को ॾींदो आहे, पर अली तुंहिंजो हाल मिसकीनी आहे। मज़दूरी महिनत करे पंहिंजे बच्चनि जो गुज़र सफ़र तूं मुश्किल सां कंदो आहे, पर उन हूंदे तो ख़र्च कयो आहे। अलाह सी तुंहिंजी साराह कई आहे। जेके ॾींहं में ख़र्च कनि, राति में ख़र्च कनि, लिकाए ख़र्च कनि, अलल ऐलान ख़र्च कनि, अलाह सी फरमाए थो उन्हनि जो अजर मां रब वटां। उन्हनि खे न को दुनिया में ख़ौफ़ आहे, न को वे आख़िरत में ग़मगीन थींदा।
बी आयत अल्लाह सी फरमायो इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात उलाइका हुम खैरुल बरिया। बेशक जन ईमान आंदो ऐं नेक अमल कया अल्लाह ताला फरमाए तो मुंहिंजी मखलूक में उहे सब खां बहितर आहिनि। अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी अलैहि रहमा तफ़सीर कबीर जे अंदर लिखियो आहे त इहा आयत हज़रत अली साईं जे शान में नाज़िल थी। इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात जन ईमान आंदो ऐं जन अमल कया नेक अमल कया उलाइका हुम खैरुल बरिया। ये मखलूक में तमाम बेहतरीन मानू आहिनि। बेहतरीन मानू मखलूक में हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिंजी नज़र सां विलायत अॼु बि ईअं सम्झो विरहाइजे पई। लगाता था वो जब नारा तो खैबर तोड़ देता था, हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था। कादरी होजे, चिश्ती होजे, सोरवर्दी होजे या नक्शबंदी होजे, खुदा जो कसम फैज हजरत अलीउल मुर्तज़ा जो आहे। मौला कायनात हजरत गौसे आदम दस्तगीर महबूब सुबानी कुतुब रब्बानी पीराने पीर अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु कादरी तरीक़े जा सरवान पाण फरमाइनि था मो अजमी ज़ुबान हुई, अरबी ज़ुबान मुंहिंजी कान हुई, ॻाल्हाइण में मूंखे लुकनत थींदी हुई, अटकी अटकी ॻाल्हाईंदो हुयुसि। महबूब सुबानी पीराने पीर गौसे आदम दस्तगीर हजरत शेख अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात फरमाइनि पिया त महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मूंखे ज़ियारत फरमाई, हबीब मूंखे लुआबे दहन अल्लाह जे हबीब पंहिंजे वात मुबारक जो पाणी मुंहिंजे वात मुबारक में विधो। 7 भेरा जुमे जी रात हुई, सुबह जुमे जे ॾींहुं मां जुमे जी तयारी पियो कयां त मां सुम्हंदे न निंड में न जागंदे ॾिसां पियो बगदाद जी जामिया मस्जिद में हज़रत अली सिंह अचे पियो। मौलाए कायनात आया, मौलाए कायनात अचण सां मूंखे चयो अब्दुल कादिर वाइज़ को नथो करी, साॻी शिकायत कम त मुंहिंजे ज़ुबान में लुक नथा, अटकी अटकी ॻाल्हायां थो, अरबी में फसाहत कान्हे का। पाण फरमाइनि था वात खोल। गौसे आदम फरमाइनि था मूं वात खोलियो, अली सिंह पंहिंजी लुआब दहन मुंहिंजे वात में विधी। मूंखे रातो को ख्वाब यादि हो 6 भेरा विधऊं। मूं चयोसीं 7 भेरो बि महिरबानी फरमायो। अली सिंह मुस्कुराए फरमायो न, नबी सिंह सां बराबरी थी पवंदी, नबी सिंह सां बराबरी थी पवंदी, इन जे करे 7 भेरा न, महबूब 7 भेरा लुआब ॾिनो अथई, मूं 6 भेरा तोखे ॾिनो आहे। हाणे इहे 6 भेरा जेको लुआब ॾिनो आहे इहो ईअं सम्झ त तोखे इल्म उलूम जेके रहियल फयूज़ात बरकात उहे महबूब बि ॾिना, मां बि ॾिना, छो त तूं मुस्तफ़ा जो बि बचिड़ो आहीं त मुंहिंजो बि बचिड़ो आहीं। हज़रत गौसे आदम फरमाइंदा उहो ॾींहुं अॼोको ॾींहुं 70,000 जो मजमूओ हुजे, मां गौसे आदम ॻाल्हायां त जीअं मुंहिंजी अरबी सम्झे ऐं जेको आहे सो सुणे। पहिरें नंबर ते वेहण वारो बि ईअं ई ॿुधंदो आहे जीअं आख़िरी नंबर ते वेहण वारो ॿुधे, आख़िरी नंबर वारो बि ईअं ॿुधे जीअं पहिरें नंबर ते वेहण वारो ॿुधे। इहा करम नज़रे करम हुई अलीउल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु। सिलसिले नक्शबंदिया हुजे, चिश्ती हुजे, सोरवर्दी हुजे, कादरी हुजे, पर फैज़ हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा जो गौस पाक फरमाइनि था क़दमी हाज़िही अला रक़बत कुल्ल वली अल्लाह, मुंहिंजो ही कदम सभिनी वलीअनि जे गर्दननि ते आहे। विलायत मूंखे अलीअ जे दर तां मिलंदी आहे, अलीअ खे मुस्तफ़ा ॾींदो आहे, पोइ विलायत जो निज़ाम ईअं हलंदो आहे। ईअं सम्झो त रूहानी तरीक़त जे मंज़िलनि में अलीउल मुर्तज़ा जो मक़ाम मथां आहे, शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो मक़ाम मथां आहे। हिकिड़ी आयत न मुतअद्दिद आयतूं क़ुरान पाक जूं जेके अल्लाह जे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हिन न्याणे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दामाद मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ईअं सम्झो अख़ुर रसूल हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत अली सिंह खे पंहिंजो भाउ महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सॾींदा हुआ। अल्लाह जे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जंहिंखे
फरमाइन त मां इल्म जो शहर आया त अली उन जो दरवाज़ो वा, मां हिकमत जो शहर आया अली उन जो दरवाज़ो वा। उन शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी अज़मत ते किरोड़े सलाम हुजनि। अलीअ खे असीं चवंदा आहियूं हैदर कर्रार। छा चवंदा आहियूं? शींहं जा कई नाला आहिनि। शींहं खे असद चइबो आहे, पर जॾहिं वेठो हुजे अञा झंगल में निकिरे न, पर जेकॾहिं शींहं निकिरी हले त अरबी में उनखे चइबो आहे ज़रग़ाम। चओ सुभान अल्लाह। पर जेकॾहिं शिकार जो इरादो करे चकर ॾे त उनखे चइबो आहे ज़ैग़म। भई जेके शिकार ते हमिलो करे त शींहं खे ई चइबो आहे अरबी में ग़ज़नफ़र। वरी जॾहिं शिकार ते हमिलो करे उनखे चंबो हणे पंहिंजो त उनखे अरबी में चइबो आहे हमज़ा। वरी चंबो हणी उनखे जेको आहे माना पंहिंजे चंबे में उनखे मज़बूतीअ सां पकड़े उनखे चइबो आहे अब्बास। पर सभु कुझु करण खां पोइ जॾहिं न शिकार खे ॿ टुकड़ा करे ओॾी महिल शींहं खे चइबो आहे हैदर। अली असदुल्लाह बिया त अली हैदर कर्रार बिया। अल्लाह सही अली से जे वेठो आहे त असदुल्लाह आहे, पर जे हमिलो कई त पोइ हैदर कर्रार। ओ मरहब खां पुछा के बस अलीअ जो इशारो थियो आहे त मरहब ॿ टुकड़ा थी पियो। अल्लाह सी पंहिंजे महबूब जे सदके शेर खुदा जी सची मोहब्बत नसीब फरमाए, उन्हनि जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, उन्हनि जे बचड़नि जो बि अल्लाह सी अदब ऐं हया नसीब फरमाए, उन्हनि जो फैज़ अल्लाह सी नसीब फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दावा अनिल हम्दुलिल्लाह।